अस्सलाम वालेकुम। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे मिस्टर सिंधी खे ऐं अॼु जो मौज़ू इंतिहाई संजीदा आहे। अॼु ॻाल्हि कंहिं कबीले या कंहिं क़ौम जी न, पर अॼु जो मौज़ू सिंध अंदरि वधंदड़ ख़ुदकुशियूं ऐं थरपारकर में ॿारनि जी हलाकत ते आहे। वेलकम मिस्टर सिंधी। महिरबानी साईं। सिंधी, पहिरीं ॻाल्हि करियूं था सिंध अंदरि ख़ुदकुशी जे वधंदड़ मर्ज़ ते। तव्हां इन बाबति कहिड़ी राय रखो था? साईं, असां वटि बदकिस्मती सां ख़ुदकुशी खे पंहिंजे पाण खे मारणु सम्झो वञे थो ऐं इन जो ज़िम्मेवार बि ख़ुदि मरण वारे खे तसवर कयो वञे थो। पर इन अमल जो हक़ीक़ी आईनो ॿुधाए थो त ख़ुदकुशी हिकु क़तल हूंदो आहे। थोरो तफ़सील सां सम्झायो, इन जा सबब कहिड़ा आहिनि? साईं, मोहबत में हार हुजे या हालात सां जंग, जॾहिं ज़िंदगी में उमीदनि जा दर बंदि थी वञनि तॾहिं इंसान बेवस थी ख़ुदकुशी जो सहारो वठंदो आहे। मिस्टर सिंधी, पोइ तव्हां इहो कीअं पिया चओ त ख़ुदकुशी हिकु क़तल हूंदो आहे? इहो इन करे पियो चवां त मोहबत में कयल ख़ुदकुशी जो सबबु महबूब जी जुदाई हूंदी आहे ऐं हालात सां जंग हाराइण में ख़ुदकुशी जा सबबु समाज ऐं रियासत हूंदा आहिनि। पर मोहबत में कयल ख़ुदकुशी जे बारे में आउं अॻु में तफ़सील सां सम्झाए चुको आहियां। इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेवकूफ़ी हूंदी आहे। इंसान जोश में अची ख़ुदकुशी करे छॾे थो, पर एतिरो नथो सोचे त जंहिं महबूब जे करे आउं पंहिंजी ज़िंदगी विञायां पियो, जॾहिं इहो महबूब ज़िंदगी में न हो तॾहिं बि ज़िंदगी हुई। बहरहाल हीउ हिकिड़ो बेवकूफ़ी वारो अमल आहे जंहिंजी असीं सभु मज़म्मत कयूं था। पर असां वटि ख़ुदकुशियूं रुगो मोहबत में नाहिनि थींदियूं। अख़बार पढ़ो त हर रोज़ तव्हांखे अहिड़ी ख़बर पढ़ण लाइ मिलंदी। जी बिल्कुलु। इन करे अॼु जो मौज़ू इहो ई आहे त आख़िर इन जो सबबु कहिड़ो आहे। साईं, ख़ुशी में ख़ुदकुशी केर बि नथो करे ऐं न ई शौक़ ख़ातिर को मरे थो। इन जी का वजह हूंदी आहे। इन जो सबबु मालूम करण जो आसान तरीक़ो हीअ आहे त जिते बि ख़ुदकुशी थिए उते जे माहौल जो जाइज़ो वठो। सबबु साम्हूं अची वेंदा। मिसाल तौरु हिन वक़्तु थरपारकर में इहो अमल मामूल बणियल आहे। जेकॾहिं असां उते जे माहौल जो जाइज़ो वठूं त उन जा सबबु साम्हूं अची वेंदा। पर अदा ख़ुदकुशी हराम आहे। माण्हुनि खे सब्र खां कमु वठणु खपे। बिल्कुलु सही था चओ। ज़िंदगी में हार मञणु इंसान जी अज़मत नाहे, पर अदा जेको कुझु असीं चऊं पिया इहो हिकु शौरी ज़हन जो कमु आहे। थर जे अबोज माण्हुनि खे सिर्फ़ु पंहिंजी बुख ॾिसण में अचे थी ऐं बुख जी लहर जेॾीमहिल जिस्म में डोड़े थी त सभु शरीयतूं नाकारा बणिजी वेंदियूं आहिनि। अलाह न करे, पर जेकॾहिं तव्हां जहिड़ो पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर माण्हू ख़ुदकुशी करे थो त कई सवाल उभरनि था। छो त तव्हां वटि हर मुसीबत खां बचण लाइ हिकु मुस्बत सोच हूंदी, पर अदा थर जे अबोज माण्हुनि वटि इहा ताक़त नाहे। इंसान पंहिंजी ज़िंदगी में सभ खां वधीक प्यार पंहिंजी औलाद सां कंदो आहे ऐं ही उहे माण्हू आहिनि जेकी पंहिंजी औलाद जी बुख खे पंहिंजनि अखियुनि सां ॾिसनि था। पंहिंजी औलाद जा कमज़ोर जिस्म ऐं उभरियल अखियुनि जा तजला जेॾीमहिल इन्हनि जे अखियुनि ते पवनि था तॾहिं इन्हनि जो ज़मीर इन्हनि खे ॿुधाए थो त जेकॾहिं इन्हनि जो नालो ज़िंदगी आहे त ख़ुदा हाफ़िज़ में ई भलाई आहे। गुरबत जी ही इंतहा त लाशनि खे घर ताईं पहुचाइण लाइ बि पिनणो थो पवे। इस्लामी कानून मुताबिक़ जेकॾहिं रियासत में कुतो बि मरे थो त उन रियासत जा हुक्मरान जवाबदेह आहिनि। हिते कुतो त को वजूद ई कोन थो रखे, पर इंसाननि जे क़तल लाइ बि को जवाबदेही कोन्हे। तव्हां प्रोग्राम जो मौज़ू ख़ुदकुशी ऐं थरपारकर में ॿारनि जी मौत रखियो आहे, पर हक़ीक़त हीअ आहे त थरपारकर में इहे हिकिड़े ई अमल जूं ॿ कड़ियूं आहिनि। तव्हां बुख खे कंट्रोल करियो, ख़ुदकुशियूं पाण ई बंदि थी वेंदियूं। पोइ आख़िर इन जो हल छा आहे? इन जो हल इहो ई आहे त उते जे माण्हुनि जी मुआशी हालत सही कई वञे, जेको आम माण्हू न पर हुकूमत जो कमु आहे। तव्हांखे यादि हूंदो त क़ाइम अली शाह जे दौर में जॾहिं ॿार बुख जे करे मौत जे मुंहं में वञी रहिया हुआ तॾहिं हुकूमत इन ॻाल्हि खे तस्लीम ई कोन थे कयो त हीउ सभु कुझु बुख जे करे थी रहियो आहे। ऐं ॿिए तरफ़ हुकूमत जो इहो मौक़िफ़ कोन हो त रेगिस्तान जे करे थर में सहूलियतूं मुहैया करणु हुकूमत लाइ हिकु मुश्किल अमल आहे। पर हिते सवाल हीउ पैदा थो थिए त जेकॾहिं रेगिस्तानी सहूलियतुनि में रुकावट आहे त उते रहंदड़ आर्मी बि सहूलियतुनि खां महरूम हुजे, हुकूमत जा पंहिंजा ऑफिसर बि सहूलियतुनि खां महरूम हुजनि, या रेगिस्तान जी रुकावट रुगो ग़रीबनि जे लाइ आहे। इस्लामाबाद जे रोडनि ते पेराडो में सफ़र करण वारनि खे कहिड़ी ख़बर त थर जी ततल वारी में जॾहिं को ॿार बुख जे करे पंहिंजो दम परवाज़ कंदो आहे त उहे मंज़र उन बदनसीब माउ पीउ लाइ केतिरा भयानक हूंदा आहिनि। मिस्टर सिंधी, आख़िर असां वटि हुकूमत छो हर उन कम में नाकाम वेंदी आहे जंहिंजो तालुक़ु डायरेक्ट ग़रीब आवाम सां हूंदो आहे? साईं, हुकूमत या हुकूमती माण्हू खे अलाह तरफ़ां मोकिलियल नबी न आहिनि। इहे सभु हुक्मरान असांजे ई समाज मां निकितल आम इंसान आहिनि। जेतिरी सोच असां में हूंदी ओतिरी उन्हनि में हूंदी, जेतिरो इल्मु असांखे हूंदो ओतिरो ई उन्हनि खे हूंदो, ऐं जेतिरो अहसासु असांजे दिलनि में हूंदो ओतिरो ई उन्हनि जे अंदरि हूंदो। मतिलबु हुकूमत जी नाकामी में अवाम जो बि किरदारु आहे? जी बिल्कुलु। पाण हुकूमत ते तनक़ीद त करियूं पिया, पर मूंखे ॿुधायो थर में जेकी भयानक मंज़र साम्हूं आया आहिनि इन्हनि लाइ असां छा कयो आहे? लोड शेडिंग ख़िलाफ़ मुज़ाहिरा करियूं था, महांगाई ख़िलाफ़ हड़तालूं कयूं था। पंहिंजे पाण खां पुछो, कॾहिं थर में ॿारनि जी मौत जे करे हिकु दुकान बि बंदि थियो आहे? कॾहिं को लिंक रोड बि बंदि थियो आहे? कॾहिं बि न। छो त असां में इहो जज़्बो ई न आहे रहियो, इहो अहसास ई न आहे रहियो। हिन तबक़ाती मुआशिरे में असीं एॾा त मस्त थी विया आहियूं जो असांखे अमीरनि जी कयल बकवास हदीस लॻंदी आहे ऐं ग़रीबनि जा दलील बि बकवास लॻंदा आहिनि। कंहिं अमीर खे बुखार बि अचे त माण्हुनि जा मेड़ गॾु थी वेंदा आहिनि ऐं ग़रीब जो जनाज़ो खणण लाइ बि माण्हुनि खे मिनतूं करणियूं थियूं पवनि।
जॾहिं असां पाण ख़ुदि में एॾा फ़र्क़ु रखंदासीं त हुकूमत खे कहिड़े मुंहं सां मयार ॾिजे। हालत हीअ आहे त असां वटि नसीहत करण वारे खे इहो चयो वञे थो त पहिरीं तूं पाण इन ते अमल कर। इहा कंडीशन ईअं ई आहे जीअं दवा वठण खां पहिरीं असीं डॉक्टर खे चऊं त साईं छा तव्हां पाण ही दवा खाधी आहे। साईं हक़ सच जी ॻाल्हि कंहिंजे बि वाता निकिरे क़ाबिल इज़त हुअणु खपे। थी सघे थो चवण वारो कंहिं सबब जे करे इन ते अमल न करे सघियो हुजे, पर ॿुधण वारो उन ते अमल करे पंहिंजी ज़िंदगी बदिलाए सघे थो। तव्हांखे ख़बर हूंदी त सिंध जी तारीख़ में जंहिं जनाज़े खे सभ खां वधीक अजरकनि जी सलामी पई आहे, उहो हिकु नामी ग्रामी धाड़ेल हो जंहिंजो नालो परू चांडियो हो। इन जे जनाज़े खे एॾी अज़मत इन करे बची वई जो उनजो तरीक़ेकार त ग़लति हो, पर उनजो नज़रियो ग़रीबनि लाइ हक़ ते हो। केतिरनि ई ग़रीबनि जे घरनि में चूल्हा इन धाड़ेल जे करे ॿरंदा हुआ, केतिरनि ई यतीम न्याणियुनि जूं शादियूं इन धाड़ेल जे करे थियूं, केतिरनि ई मिसकीननि जा उघाड़ा अंग इन धाड़ेल जे करे ढकिया। पोइ छा इहो सभु कुझु उनखे न करणु खपे हा, छो जो हू हिकु धाड़ेल हो। साईं चङाई कीअं बि करियो, किथे बि करियो, कंहिं सां बि करियो, चङाई चङाई हूंदी आहे। अहिड़ी तरह मौत अमीर खे अचे या थर जे ग़रीब ॿारनि खे अहसासु हुअणु खपे। भली ज़िंदगी में नज़रिया मुख़्तलिफ़ हुजनि, पर जज़्बात सभिनि लाइ हिकु जहिड़ा हुजनि। को अमीर आहे या ग़रीब आहे इन शइ खे न ॾिसो, इहो ॾिसो त उन जी कंडीशन कहिड़ी आहे। ज़ात पात रंग नसल सभु विसारे उन जो साथ ॾियणो आहे, छो त इंसान इंसान हूंदो आहे।